सुजावल ज़िले में मुसलसल महांगाई का पोइ मजबूरन सुजावल जा शहरी प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप लगाए एहतजाज करे रहिया आहिनि। उन हवाले सां हिते कुछ शहरी मौजूद आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। तो सुजावल ज़िले में हिन वक़्तु अटो जेको 170 रुपया किलो विकामिजे थो, उन हवाले सां छा था चवनि? सब खां पहिरीं त जेकी ओवरऑल महांगाई आहे जेकी पूरे पाकिस्तान में आहे, उन जो वेतर असांजी जेकी सिंध में आहे उन खां ज़्यादा महांगाई आहे। सभिनी माण्हू पंहिंजे उन्हनि वापारियुनि जे वस छॾे ॾिनो आहे, त उहे माण्हू खे पिया लुटीनि खाइनि फुरीनि, जेको खपे उहो पंहिंजो रेट मुक़ररु करे उहे पिया कम खे हलाइनि। ज़िले जे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे माना हथ वठी जेको त तबाह पिया कनि। ऐं पंहिंजो DC किथे आहे, MP किथे आहे, MNA किथे आहे, छो जेको सो इन ते अमल नथा कराइनि महांगाई ते। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ग़रीब मिसकिन माण्हू जेको आहे ऐं 500 रुपया दिहाड़ी कमाईंदो आहे। हाणे 500 रुपया दिहाड़ी जेको कमाए थो, हुन में हू बीमारी जी करे या अटे जी करे या जेको मसाले जी करे या बोड़ जी करे या कपिड़नि जी करे, हाणे 500 में मिले छा थो? मुर्गी जेका आहे सो ग़रीब माण्हू जे त वठण खां ॿाहिरि आहे। छो त कॾहिं को उनजो रेट 440 करे 460 त कॾहिं 620। हाणे 620 रुपया जेको तो छा कमाईंदो ग़रीब माण्हू, छा वठंदो जेको तो मुर्गी छा? पर हाणे अटो बि जेको 160 रुपया वञी किलो पए थो आहे। बसर जेको आहे सो 220 रुपया किलो सिजावल में विकामिजे पियो। पर गवर्नमेंट जेको कन ते जूम कोन थी सुरे। जेकॾहिं गवर्नमेंट महांगाई ते कंट्रोल नथी करे सघे, त घटि में घटि ग़रीब मिसकिन माण्हू जेके दिहाड़ीदार आहिनि उन्हनि जी दिहाड़ियूं वधाई वञनि, उन जेके पगार आहिनि से त वधाए वञनि। जेके मिलनि फैक्ट्रियुनि में जेके मज़दूर कमु कंदा, जेके दुकाननि ते जेके कमु कंदा, उन्हनि जी अॼु बि को दिहाड़ी 500 रुपया आहे। 500 रुपया दिहाड़ी मां त कुझु बि कोन थिए। तमामु घणा थोराइता आहियूं जेको आवाम जो दर्द ॾिसी करे हिते असां वटि आया आहिनि। जीअं त हिते हिकिड़ी त हुकुमरान ऐं इंतिज़ामिया ऐं टियों जेको आहे सो हिते जेके वापारी आहिनि, इन्हनि जी सभिनी जी मिली भगत आहे, जंहिंजे करे हिते जी ग़रीब मिसकिन आवाम जेकी आहे सो पीड़िजे पई। जॾहिं त एतिरी आवाम हिन वक़्तु जेकी आहे परेशान आहे, जंहिंजी त का हद बि कोन्हे। असीं चीफ ऑफ आर्मी खे, चीफ ऑफ जस्टिस खे, इन्हनि खे ऐं जेके बार एसोसिएशन जा जेके वकिला हज़रात आहिनि सिंध हाई पाकिस्तान ताईं आहिनि, असीं उन्हनि खे बि अपील कयूं था ख़ुदा इन मसइले लाइ तव्हां वधि खां वधि कोशिशि करे। नाज़रीन, तव्हां सुजावल जे शहरीनि जा वीचार ॿुधा त फ़क़ति महांगाई न, पर ज़िले जे अंदर में जेके बि हॉस्पिटल आहिनि उनमें दवाऊं न आहिनि। शहर जे अंदर में का सफ़ाई न आहे। हिननि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त सुजावल ज़िलो जेको पोइते पिल इलाइक़ो आहे, उन जे अंदर में महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं सफ़ाई ते बि कंट्रोल कयो वञे। उन सां गॾु अस्पताल जे अंदर में जेके ग़रीब ऐं मिसकिन माण्हू अचनि था, उनखे दवाऊं ॾिनी वञनि। सैफुल्ला जुड़े जो KTV न्यूज़ सुजावल।